एक भेरे बादशाह बहलूल दाना रहमतुल्लाह अलैह के हुकुम दिनो त हू बाजार वने ऐं कासाइन जा ताराजू ऐं उन्हनि जा तोरण वारा पत्थर चेक करे। बादशाह खास ताकीद कई त जिन जा तोरण वारा पत्थर सही न हुजन उन्हनि के गिरफ्तार करे दरबार में पेश कयो वने। बहलूल दाना रहमतुल्लाह अलैह हुकुम ते अमल कंदे बाजार ॾांहुं रवानो थियो। पहिरियों कासाई साम्हूं आयो। बहलूल दाना रहमतुल्लाह अलैह संदसि पत्थर के चेक कयो त उहो घटि वज़न जो निकतो। बहलूल दाना रहमतुल्लाह अलैह उन सवाल पुछो त भाऊ किए था गुजारो करियो, जिंदगी किए पई हले। कासाईअ जो चेहरो मुरकण जे बदिरां दुख सां भरजी वियो ऐं दुखारो थींदे चयई त जिंदगी ॾाढी दुखी आहे। कॾहिं त दिल चवंदी आहे त ही गोश्त कटण वारी छुरी पंहिंजे अंदर में हणी ऐं जिंदगीअ जो अंत आणे छॾियां। दुनिया में को सुख ई नाहे बचो। बहलूल संदसि दुख ॿुधी ख़ामोशीअ सां अॻिते हलियो वियो। ॿिए कासाईअ वटि जॾहिं पहुतो ऐं संदसि पत्थर खे चेक कयई त उहो बि घटि वज़न जो निकितो। बहलूल उन खां बि सवाल साॻियो ई पुछो त जिंदगी कीअं पई गुज़रे। ॿिए कासाईअ बि दुख वारे लहजे में वराणियो, अे अल्लाह, काश मूंखे पैदा ई न कयो वञे हा। ज़िल्लत ऐं तकलीफ़ुनि सां भरपूर ज़िंदगी आहे। कॾहिं कॾहिं त लॻंदो आहे त हिन ज़िंदगीअ खां निजात हासिल करियां। बहलूल वरी बि हुन जे हाल खे सम्झंदे ऐं ख़ामोशीअ सां अॻिते निकिरी वियो। हाणे बहलूल टें कासाई वटि पहुतो। संदसि पत्थर खे चेक कयई त उहो बिल्कुलु सही वज़न वारो हुयो। बहलूल दाना रहमतुल्लाह अलैह उन खां बि साॻियो सवाल पुछो त ज़िंदगी कीअं गुज़रे थी। कासाईअ ख़ुशीअ सां वराणियो त अल्लाह जो शुक्र आहे, सभु कुझु ठीकु आहे, मुंहिंजी औलाद बि नेक आहे, कारोबार बि सुठो हली रहियो आहे, ज़िंदगी सुकून ऐं इत्मीनान सां गुज़रे पई। बहलूल दाना रहमतुल्लाह अलैह बाज़ार मां वापसि आयो ऐं बादशाह जी ख़िदमत में पहुतो। बादशाह उन खां पुछो त छा रिपोर्ट आहे, कासाइन जा पत्थर कीअं निकिता। बहलूल वराणियो त बादशाह सलामत, केतिरनि ई कासाइन जा पत्थर घटि वज़न वारा हुआ। बादशाह हैरान थी पुछो त पोइ उन्हनि खे गिरफ़्तार छो न कयो वियो, मुंहिंजे हुकुम ते अमल छो न कयव। बहलूल दाना मुस्कुराईंदे चयो त बादशाह सलामत, जिन जा पत्थर घटि वज़न वारा हुआ अल्लाह खेनि अॻ में ई सज़ा ॾेई चुको आहे। उन्हनि ते दुनिया तंग आहे, उहे दुख ऐं मुसीबत में गिरफ़्तार आहिनि। अहिड़ी हालत में उन्हनि खे क़ैद करण जी का बि ज़रूरत नाहे। संदन सज़ा संदन हालतुनि में ई लिकल आहे। दोस्तो, बहलूल जी इन हिकमत बादशाह खे सोचण ते मजबूर करे छॾियो। खेसि इहो अहसास थियो त ज़िंदगीअ जूं हालतूं ऐं मुसीबतूं पाण हिक क़िस्म जी सज़ा आहिनि जेकी अल्लाह जे तरफ़ां कंहिंखे सबक़ ॾियण जे लाइ मोकिलियूं वेंदियूं आहिनि। दोस्तो, इहो सच आहे त जेकॾहिं ॿियनि सां बेईमानी कंदासीं त भोगणो आख़िर असांखे ई पवंदो। वीडियो सुठी लॻी हुजे, पसंदि आई हुजे ऐं को सबक़ पिरायो हुजेव त हिन वीडियो खे ॿियनि दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो।